ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि मधुबन निवासियुनि जी विशेषता। 9/1980 जा महावाक्य आहिनि। अॼु विशेष मधुबन निवासी भाग्यशाली आत्माउनि सां बाप दादा मिलण आहिनि। मधुबन निवासी भाग्यशाली आत्माउनि सां बाप दादा मिलण आहिनि। मधुबन निवासियुनि जी महिमा अॼु ॾींहुं ताईं भगत बि ॻाइनि था ऐं ब्राह्मण बि ॻाईंदा आहिनि। मधुबन दुनिया में बि हिकु मधुबन आहे न, जंहिंजी महिमा ॻाईंदा आहिनि। त दुनिया वारा बि अॼु ताईं भगत बि ॻाइनि था ऐं ब्राह्मण बि ॻाईंदा आहिनि। श्री जो मधुबन धरती जी महिमा आहे त धरती ते रहण वारनि जी महिमा स्वतः थी वेंदी आहे, स्वतः ई महान थी वेंदी आहे। मधुबन वारनि खे ड्रामा अनुसार सभु ॻाल्हियुनि में विशेष चांस मिलियो है न। मधुबन वारनि खे ड्रामा अनुसार सभु ॻाल्हियुनि में चांस मिलियो आहे। बाप दादा जी चरित्र भूमि कर्म भूमि थियण जे कारण जहिड़ो स्थान जी स्थिति ते प्रभाव पवंदो आहे, जीअं स्थान जी स्थिति ते प्रभाव पवंदो आहे, ईअं स्वस्थिति में श्रेष्ठता लाइण जो उहा तीव्र पुरुषार्थी ठाहिण जो स्थान हुजण जे कारण बि मधुबन वारनि खे विशेष चांस आहे। मधुबन जी महिमा छो आहे? श्री मधुबन बाप दादा जी चरित्र भूमि कर्म भूमि आहे, है न। मधुबन में बाप दादा द्वारा कयल उहो कर्म, बाप दादा कर्म कयो अथई न। शिव बाबा जे शरीर में ब्रह्मा बाबा अची करे जो कर्म करे ॾेखारिया अथई उहे ई था थियनि न। हा, बाक़ी थोरी बहुत माण्हू ॿार मिलावट करे वठंदा आहिनि किथे किथे, लेकिन बाप दादा जो सिखायो अथई उहो ई असली कर्म त उहो ई करणा आहिनि न। सभिनि खे शिक्षा त उहो ई ॾींदा आहिनि न, मुरली त उहो ई थी हले। जीअं स्थान जो स्थिति ते प्रभाव पवंदो आहे, ईअं स्वस्थिति में श्रेष्ठता लाइण जो उहो तीव्र पुरुषार्थी ठाहिण जो स्थान हुजण जे कारण मधुबन जी महिमा आहे। हिकु त बाप दादा जी चरित्र ऐं कर्म भूमि आहे, ॿियो छा आहे? छो जो हुते ॾाढा तपस्वी माण्हुनि तपस्या कई आहे। त स्वस्थिति में श्रेष्ठता लाइण व तीव्र पुरुषार्थ स्वस्थिति में श्रेष्ठता लाइण व तीव्र पुरुषार्थी ठाहिण जो स्थान हुजण जे कारण बि मधुबन वारनि खे विशेष चांस आहे, है न। छो जी उते अगरि तव्हां हिते अगरि पंहिंजे घर में कंहिं ॻाल्हि जे लाइ पुरुषार्थ करो त टाइम लॻी वेंदो आहे, लेकिन मधुबन में जल्दी असां उन ॻाल्हि खे छॾे बि सघंदा आहियूं ऐं धारण बि करे सघंदा आहियूं। जीअं हाणे भटियूं थींदियूं, है न। वैसे त भटियूं हलनि ई थियूं किथे न किथे, टिनीनंद शिविर भट्टी, त हाणे विशेष भट्टी बि थींदी। या जॾहिं बि तव्हां मधुबन वेंदा आहियो त हुते विशेष असां भले सेवा त तव्हां कंदा ई आहियो, लेकिन पंहिंजो लक्ष्य खणी वेंदा करो कि मूंखे पंहिंजो इहे संस्कार रोज़ पंहिंजे पाण खे चेक करो, है न। तव्हां में अञा ताईं जो बि कमी कमज़ोरी आहे, जो बि बुरो संस्कार आहे, जो बि विकार आहे, कोई बि अंदरि स्वप्न में बि कोई अहिड़ो संकल्प, अहिड़ी ॻाल्हि कॾहिं कॾहिं थींदी आहे न, मोटे रूप में त ख़तमु थी वेंदो आहे, लेकिन सूक्ष्म में उहा ॻाल्हि, उहा चीज़ यादि आहे अञा ताईं, मतिलबु पूरी रीति भुलिजिया न आहियूं, पूरी रीति ख़तमु न थी आहे। त उहो जॾहिं बि तव्हां मधुबन वञो, उहो नोट करे वञो
कि मूंखे मधुबन ईअं ई न वञो भई हा ठीकु आहे मधुबन वञे त माण्हू ख़ुशि थी वेंदो आहे न, वे सभु मधुबन था वञो, लेकिन मधुबन छा था करणु वञो, है न? मधुबन छा था करणु वञो? हुते पंहिंजो जेको बि कमी कमज़ोरी आहे उनखे छॾणु ऐं नयो जेकी धारणा तव्हांखे करणी आहे जो तव्हां नथा करे पायो, उहो विशेष हुते पुरुषारथ करे असांखे बाबा खे चिठी लिखी, बाबा मूंखे इहे छॾिणो आहे ऐं इहे ॻाल्हियूं धारण करणियूं आहिनि, है न? हिन संकल्प सां मधुबन वञिणो खपे। हा सेवा त करणु वेंदा ई आहिनि ॿार, लेकिन ईअं न आहे भई सेवा करे हली आयासीं, उहो त चलो ठीकु आहे, पुण्य जो खातो जमा थी वियो, लेकिन मेन ज्ञान में छा सेखारींदा आहिनि? छॾणु ऐं धारण करणु, है न? जीअं माण्हू सोचता न मधुबन वञूं था त हिकु त सोचदा आहिनि सेवा करणु वेंदासीं, बाबा सां मिली ईंदासीं, कुझु न कुझु धन दान करण लाइ लिफ़ाफ़ो खणी वेंदा ऐं सौगात वठी ईंदा, है न? लेकिन असांजो लक्ष्य हुजिणो खपे, बाबा खे त असांजो धन न खपे न, उहो धन त तव्हांजे कमु ईंदो हिते या स्वर्ग में, है न? त मेन असांखे मधुबन में वञी करे छा करिणो आहे? पंहिंजो पुराणो अवगुण ॾियणा आहिनि ऐं नई चीज़ धारण करणी आहे, है न? ख़ुशी त थींदी आहे असां मधुबन था वञूं, भट्टी करणु था वञूं, बाप दादा मिलन करणु था वञूं, सेवा करणु था वञूं, लेकिन बाबा चईंदा आहिनि कि मधुबन जी विशेषता छा आहे? इहा बाप दादा जी चरित्र भूमि कर्म भूमि आहे। ॿियो स्वस्थिति में श्रेष्ठता लाइण व तीव्र पुरुषार्थी ठाहिण जो स्थान हुजण जे कारण बि मधुबन जो वारनि खे विशेष चांस आहे। त बाबा त चईंदा आहिनि असांजी परमानेंट एड्रेस त उहा ई आहे। मनसा खे विश्व कल्याणकारी वृत्ति सां शक्तिशाली ठहिण जो, मनसा खे विश्व कल्याणकारी वृत्ति में शक्तिशाली ठहिण जो अर्थात विश्व सेवा जो मुख्य केंद्र मधुबन आहे। मधुबन में मधुबन सां पूरे विश्व में किरनियूं वेंदियूं, है न? मधुबन छा आहे? मनसा खे विश्व कल्याणकारी वृत्ति शक्तिशाली ठाहिण जो अर्थात विश्व सेवा जो मुख्य केंद्र मधुबन आहे। मधुबन में आए हुए महिमाननि जी मनसा वाचा कर्मणा सेवा सां गॾु गॾु रूहानी अव्यक्त वातावरण ठाहिण जी सेवा जो विशेष चांस आहे। त बाबा मधुबन जी महिमा ॿुधाइनि था। मधुबन जी महिमा सो मधुबन निवासियुनि जी महिमा, लेकिन कई बार न जेका ॿार हूंदा आहिनि भई जेका नॉन बीके हूंदा आहिनि उहे त मथां मथां वेंदा आहिनि, लेकिन कई बार ब्राह्मण परिवार वारा बि मधुबन में वेंदा आहिनि, है न? उहो त अंदरि ताईं सभु ॾिसी ईंदा आहिनि ज्ञान युक्त। किथे किथे कुझु अहिड़ी ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जो बाबा त मधुबन निवासियुनि जी ॾाढी महिमा कंदा आहिनि, लेकिन ॿारनि खे उहो ॾेखारे में न ॾींदी आहे, है न? त छोजी ॾिसो सभु प्रकार जा ॿार आहिनि न, है न? सभु प्रकार जा ॿार आहिनि ऐं राजधानी बि ठहे थी। त बाबा त मधुबन निवासियुनि जी महिमा था करनि, लेकिन अगरि तव्हांखे कंहिं मधुबन निवासी में कोई बि अहिड़ी ॻाल्हि ॾेखारे में आई त हुते सोचो कि दास दासियूं बि हिते ई था ठहनि, प्रजा बि हिते ई थी ठहे, त सभु प्रकार जी आत्मायूं हूंदियूं न, है न? त इन करे बाबा असांखे चवनि था पंहिंजे दिमाग़ में रखो मधुबन निवासी, मधुबन अर्थात इहे विशेषता हुजणी खपनि। त असां में उहो विशेषता हूंदियूं न घर गृहस्थी में रहंदे हुए बि, त तव्हां जीअं मधुबन निवासी आहियो ईअं,
न त मधुबन मनसा खे विश्व कल्याणकारी वृत्ति में शक्तिशाली ठाहिण अर्थात विश्व सेवा जो मुख्य केंद्र मधुबन आहे। हिकु बार बाबा मुरली में चयो हुई, अव्यक्त महावाक्यनि में बि, जाते बाबा जे पक्के ब्राह्मण रहंदा आहिनि न, पक्का ब्राह्मण जो ये विशेषता बाबा ॿुधाइनि था। अगरि जंहिंमें और ब्राह्मण जी एक पर्टिकुलर जो बाबा महिमा ॿुधाईंदा आहिनि, हिकु परफेक्ट ब्राह्मण जो जाते आहे, चाहे घरगृहस्थी में बि छो न आहे, त उहो हुते मधुबन निवासी आहे, है न। मधुबन में आए हुए महिमाननि जी मनसा वाचा कर्मणा सेवा सां गॾु गॾु रूहानी अव्यक्त वातावरण ठाहिण जो जी सेवा जो विशेष चांस आहे। मधुबन अव्यक्त वातावरण मधुबन वारनि खे ॾिसी सर्व आत्मायूं सहज फॉलो करणु सिखंदियूं आहिनि। जीअं मधुबन बेहद जो आहे न, वैसे मधुबन निवासियुनि खे बि बेहद सेवा जो चांस आहे। पंहिंजे कर्म जी प्रारब्ध जे हिसाब सां त हर आत्मा खे यथार्थ कर्म तथा फल मिलंदो ई आहे, लेकिन जेतिरी आत्मायूं आयूं उन्हनि जी सेवा थी ऐं तृप्त थी करे वियूं, त एतिरी सभु आत्माउनि जी संतुष्टा जो शेयर मधुबन निवासी महिमान निवाज़ी करण वारनि जो ठही वेंदो। कोई भी आत्मा ईंदी आहे मधुबन में, चाहे VIP अचे चाहे कोई भी अचे, लेकिन मधुबन में जो सेवा करना है ना, मधुबन में जो सेवा करना है, त सेवा करण वारा जेका हूंदा आहिनि हुननि खे बि शेयर मिली वेंदो है न। इन करे ईअं न सोचो मधुबन में प्रोग्राम था थियनि, अॼु हिन सेंटर में हर जगह काथे न काथे कुझु थींदो ई रहंदो आहे। बाबा जे घर में प्रोग्राम त थींदा ई सी, न त छा कंदा सॼो ॾींहुं। सुबुह जो मुरली ॿुधाई, पोइ सभु कुझु कमु थी वियो, बाक़ी सॼो ॾींहुं वेही छा करनि, त कुझु न कुझु प्रोग्राम त थींदो रहंदो आहे न बाबा जे घर में, है न। त जेको बि उन प्रोग्राम में जो बि मददगार थिए थो, चाहे न बि थिए थो, तव्हांखे पतो लॻो फलानी जॻह प्रोग्राम आहे, असां बाबा खे यादि करे उते उन प्रोग्राम जी सफलता जे लाइ संकल्प बि कयो, त तव्हांजो बि उन में शेयर अचे, है न। जीअं हाणे मधुबन में सम्झो बाप दादा मिलन तो थिए न, तव्हां माण्हू त सोचदा कि अरे हिन जोन जो बाप दादा मिलन आहे, हिन जोन जो बाप दादा मिलन आहे, हिन जोन जी बट्टी आहे, टीचर्स जी बट्टी आहे, शिविर था हलनि, लेकिन शिविर बि ईंदा, शिविर में बि ॿार ईंदा, तव्हां हिते वेही संकल्प करो कि जो बि आत्मायूं आहियूं उहे सभु बाबा जा पक्का ॿार ठही करे वञनि, है न। तव्हां ईअं बि संकल्प करो त जीअं शिविर कराइण वारा, क्लास कराइण वारा शिविर में त क्लास कराइनि था, उन्हनि खे रोटी खाराइण वारा सभु करनि था, लेकिन असांजो इहो संकल्प बि जीअं असां उन्हनि जी ॿियो सेवा न कई त इहे सेवा करे छॾी, है न। कि उहा आत्मायूं जो बि आहियूं उन्हनि खे उहे सभु ॿार पक्का थी वञनि, त हीअ बि उन्हनि आत्माउनि खे शक्ति मिलंदी आहे, सम्झ मिलंदी आहे कि उहो ज्ञान खे सम्झी करे ऐं उन रीति हलनि। असां त संकल्प करूं, पोइ जेतिरियूं बि पकियूं थियनि, त हीअं थींदो आहे। हाणे बट्टी ॾींदी, बट्टी में असां चईंदासीं असांजो चांस हूंदो तॾहिं, लेकिन ॿिया बि त माण्हू बट्टी मतिलबु कि वायुमंडल ठहे, त असां बि योगदान ॾेई सघंदा आहियूं। ईअं न कि टीचर्स जी बट्टी में असां न, असां आत्मा ई आहियूं। ब्राह्मणनि खे सहयोग ॾींदो आहे,
है न। त असां बि यादि करे बाबा जी यादि में उन सभु टीचरन्स खे लाइट माइट ॾियो। ईअं न सोचो मां त स्टूडेंट आहियां, गृहस्थी आहियां, मां इन्हनि खे कीअं लाइट माइट ॾेई सघंदी आहियां। न, बाबा जी यादि में असां कंहिंखे बि शक्ति ॾेई सघंदा आहियूं, सहयोग ॾेई सघंदा आहियूं, है न। उहो त निमित ठहिण लाइ वॾा नंढा हूंदा आहिनि कि हा हीअ वॾी दीदी आहे, वॾी दादी आहे, वॾी फलानी आहे, लेकिन आहे त उहो बि आत्मा, है न। उहो बि त संपन्न ठहिया आहिनि न, तॾहिं त पुरुषार्थ करनि था न, भटियूं करनि था न। त असांखे उन्हनि खे बि सकाश ॾियणी खपे। इन रीति असां पंहिंजो योगदान ॾेई सघंदा आहियूं। त इन करे बाबा असांखे चवनि था कि मधुबन ऐं मधुबन में त आए दिन कुझु न कुझु थींदो ई रहंदो। त उते त केॾी सेवा, मतिलबु आए दिन रोटी त ठहींदी ई सही, है न। त सोचो भंडारे वारनि जी केतिरी सेवा हूंदी आहे, है न। भले करण वारा ॿिया हूंदा आहिनि, लेकिन जेका निमित वेठा आहिनि रिस्पॉन्सिबल, उन्हनि खे त रिस्पॉन्सिबिलिटी मिली आहे त ध्यानु त रहंदो न। त बाबा चवनि था मधुबन बेहद जो, वैसे मधुबन निवासियुनि खे बि बेहद सेवा जो चांस आहे, है न। जीअं मधुबन पंहिंजी कर्म जी प्रालब्ध जे हिसाब सां त हर आत्मा खे यथार्थ कर्म तथा फल मिलंदो ई आहे, लेकिन जेतिरी आत्मायूं आहियूं उन्हनि जी सेवा थी, उहो तृप्त थी करे विया, त उन्हनि सभिनि आत्माउनि जी संतुष्टता जो शेयर बि मधुबन निवासियुनि खे मिलंदो आहे। महिमान निवाजी करण जो ठही विया आहिनि। घर वेठे अगरि सेवा जो शेयर जमा थी वञे त विशेषता थी वई न। ऐं मधुबन वारनि खे प्रत्यक्ष फल मिलण जी विशेषता आहे। तव्हां बि पंहिंजे घर गृहस्थी में वेही करे ईअं करे सघंदा आहियो, है न। ॾिसो, अगरि तव्हां डेली मधुबन में जेकी मुरली ईंदी आहे शांतिवन या ज्ञान सरोवर या पांडव भवन में लाइव हलंदी आहे, उन खां पोइ उहा ॿुधाईंदा ई आहिनि कि अॼु छा प्रोग्राम आहे, ॿुधाईंदा आहिनि न, अनाउंसमेंट लास्ट में कंदा आहिनि। उहो ॿुधी वठो, तव्हांखे पतो लॻी वेंदो अॼु शांतिवन में कहिड़ो प्रोग्राम आहे, ज्ञान सरोवर में कहिड़ो प्रोग्राम आहे। उन जे लाइ तव्हां योगदान ॾेई छॾो। न बि पतो आहे त इहे ई संकल्प करो, पूरे विश्व में बाबा जे घर में जाते भी प्रोग्राम थियनि था उहे सभु सफल थियनि। सभी आत्माउनि खे बाबा जो सुठी रीति परिचय ज्ञान सम्झ में अचे। जो भी प्रोग्राम थियनि था पूरे विश्व में थींदा आहिनि न, त पूरे विश्व में जे लाइ त संकल्प करो त कोई लंडन में भी बाबा जी प्रोग्राम थींदो हूंदो त उनखे भी तव्हां लाइट माइट ॾियो, ये भी प्रोग्राम सफल थिए त बि सुठो, है न। भले असांखे सम्झ में अचे न अचे, बाबा हिते ॾिसो ईअं प्रोग्राम थो थिए, बाबा खे त ॿुधाए सघंदा आहियो मन ई मन में, है न। त इहे बि ॾिसो तव्हांजो लंडन में प्रोग्राम थो थिए, भारत में तव्हां घर गृहस्थी में वेही करे कमाई था करो। ॾिसो इहे बि ॾिसो ड्रामा अनुसार हाणे दुनिया में बि ईअं थिए थो न, घर वेठे माण्हू लख करोड़ था कमाइनि, ऐं ॿाहिरि एॾो महिनत करण खां पोइ बि माण्हू नथा कमाए सघनि। थींदो आहे न, किथे किथे माण्हू घर वेठे करोड़ था कमाइनि। त इहे बि ॾिसो हाणे इहे बि सिस्टम निकितो आहे न कि जेका घर वेठे पंहिंजी संकल्प शक्ति खे यूज़ कंदा आहिनि उहो केतिरो कमाई कंदा आहिनि, है न। त बाबा असांखे चवनि था कि शेयर मिलंदो आहे, इन करे तव्हां जीअं मधुबन घर में वेही करे आत्मायूं शेयर जमा करनि थियूं,
ये तव्हां घर गृहस्थी में रही करे भी मन सां संकल्प सां सर्व ब्राह्मण परिवार के योगदान, सर्व अज्ञानी आत्माउनि खे ज्ञान गुण शक्तियुनि जो दान ॾेई करे शुद्ध संकल्प करो त उनजो तव्हांजो शेयर जमा थी वेंदो। ऐं मधुबन वारनि खे प्रत्यक्ष फल मिलण जी बि विशेषता आहे। भविष्य फल जो त ठहे थो। मधुबन वारनि खे ॿियो विशेष लिफ्ट आहे कि उन्हनि खे प्रत्यक्ष फल बि मिलंदो आहे, भविष्य में बि मिलंदो आहे त प्रत्यक्ष में बि मिलंदो आहे। बाप दादे जी पालना त मिलंदी आहे न, लेकिन साकार रूप में निमित ठही हुई श्रेष्ठ आत्माउनि जी बि पालना मिलंदी आहे। त डबल पालना जी लिफ्ट मिली हुई न। ठहियल सभु साधन प्राप्त हूंदा आहिनि त ईअं विशेष भाग्यशाली सेवाधारियुनि जो सेवाधारियुनि खे विशेष सर्टिफिकेट ॾींदा आहिनि। बाबा चवनि था अहिड़े श्रेष्ठ भाग्यशाली पंहिंजो श्रेष्ठ भाग्य ॼाणे सेवा जे निमित ठही हलंदा आहियो। जे कर्मणा सेवा जे लाइ अथक सेवादारी जो सर्टिफिकेट ॾेई करे वेंदा आहिनि, इहे तीव्र पुरुषार्थ व निरंतर सहयोगी जी स्थिति जो सर्टिफिकेट ॾींदा आहिनि। सभु मधुबन जी सेवा में सभु चईंदा आहिनि हिननि जी कहिड़ी अथक सेवा आहे। चलो हथ पेरनि सां त करनि था, लेकिन बाबा असांखे चवनि था तीव्र पुरुषार्थ ऐं निरंतर सहयोगी जी स्थिति जो सर्टिफिकेट भी आहे। चेक करो, है ना, चेक कजो असांजी स्थिति सदा ठीक रहंदी आहे, सहज बाबा जी यादि ईंदी आहे, तीव्र पुरुषार्थ आहे, है ना। कोई भी ॻाल्हि खे अकेले न ॾिसो, बाबा सां गॾु ॾिसो त जल्दी पार थी वेंदी। कोई संकल्प भी अचे थो न वेस्ट नेगेटिव, बाबा मूंखे ईअं संकल्प थो अचे, त जल्दी ख़तमु थी वेंदो। अच्छा, बाबा चवनि था तीव्र पुरुषार्थ व निरंतर सहयोगी जी स्थिति ॿई सर्टिफिकेट साथ साथ मिलनि तॾहिं चईंदासीं यज्ञ जी समाप्ति समी। मतिलबु असांजो पुरुषार्थ भी तीव्र हलंदो रहे ऐं बाबा जी यादि भी सहज ईंदी रहे। जॾहिं ॿई स्थिति में असांजी समानता थी वेंदी न, है न, पुरुषार्थ त अंत ताईं करिणो आहे न, त तॾहिं ॿिन्हिनि ॻाल्हियुनि में असांजी समानता अची वेंदी त सम्झो यज्ञ जी समाप्ति समीप आहे। महिनत त सभई सुठी कई अथई, राति ॾींहुं जीअं सेवा जो कार्य में पंहिंजो तन मन ऐं शक्तियुनि जो खज़ानो लॻायो, अहिड़े ॿारनि जी बाप दादा अहिड़े ॿारनि खे मुबारक ॾियनि था, है न। राति ॾींहुं जंहिं बि पंहिंजो समय लॻायो, अहिड़े ॿारनि खे बाप दादा मुबारक ॾियनि था। त्याग वारनि खे त्याग वारनि खे कहिड़ो भाग्य नेचुरल मिलंदो आहे, ख़ुशी जे रूप में मिलंदो आहे, हल्केपन जी अनुभूति जे रूप में हुन समय ई प्राप्त थी वेंदो आहे। जेका ॿार त्याग कंदा आहिनि न, त्याग त चइण में ईंदो आहे, लेकिन प्राप्ति आहे। हिते बाबा जो बि असांखे चईंदा आहिनि, उहो सभु कुझु छॾण में कुझु लॻंदो आहे छा छॾियो आहे, लसन प्याज छॾियो आहे, ईअं लॻंदो आहे कि प्राप्ति थी आहे लसन प्याज छॾण सां। ॿाहिरां जो खाइणु छॾियो आहे, ईअं लॻंदो आहे कि प्राप्ति थी आहे। मतिलबु असांखे हर ॻाल्हि में त प्राप्ति आहे न, है न। देहिक संबंधनि खे देह जे रूप में न ॾिसी करे आत्मा जे रूप में ॾिसी करे मोह ख़तमु थींदो वेंदो आहे न,
पूरा नष्ट मोह थी आयो है ना। त इहे बि प्राप्ति आहे न। कई माण्हू चईंदा आहिनि ब्रह्मा कुमारी घर बार छुड़ाईंदी आहे। घर बार न छुड़ाईंदी आहे, सिर्फ़ु इहे छुड़ाईंदी आहे कि इहो मुंहिंजो पति न आहे, इहा आत्मा आहे। उहो बि छो जी ॾिसो, पति चई करे अगरि तव्हां संबंध निभाईंदा न त किथे न किथे बंधन अची वेंदो है न। ॾिसो तव्हां इहे ई ॾिसो, टिकाणे गुरुद्वारनि में मंदरनि में माण्हू सेवा करणु वेंदा आहिनि है न। केतिरो बि उन्हनि खां झाड़ू पोछो करायो, फुल्का पचायो, दाल प्रसाद ठारायो, ॿियनि खे खाराईंदा आहियो, थकंदा आहियो, ख़ुशी थींदी आहे न। लेकिन हिते घर में मां पंहिंजे पति जे लाइ रोटी थी ठाहियां, पंहिंजे ॿारनि जे लाइ रोटी थी ठाहियां, केॾा थकिजी पईंदा आहियो है न। घर में हूंदा घणा ॼणा माण्हू आहिनि, ऐं हुते त केॾनि जो लंगर पचाईंदा आहियो, बाटंदा आहियो, झाड़ू पोछो कंदा आहियो, त बि माण्हू थकंदा न आहिनि। छो जी हुते थींदो आहे सेवा भाव। हुते ईअं न थींदो आहे इहो मुंहिंजो आहे, मां मुंहिंजनि जे लाइ ठाहियां थी। हुते लॻंदो आहे असां भॻवान जे ॿारनि जे लाइ ठाहियूं था, त थकंदा न आहियूं, त शक्ति मिलंदी आहे। कुझु बि वैराइटी ठारायो। ऐं हिते घर में जॾहिं मुंहिंजोपन ईंदो आहे न त थकावट थींदी आहे, बंधन थींदो आहे है न। त इहे बाबा असांखां ईअं दैहिक संबंध छुड़वाया अथई, मतिलबु उहा स्मृति त त्याग कयो आहे या भाग्य मिलियो आहे। भाग्य ठहियो आहे न है न, भाग्य ठहियो आहे न कि जॾहिं हाणे तव्हां पंहिंजे पति जे लाइ रोटी न ठाहियो, सोचो मां हिन आत्मा बाबा भॻवान जे ॿार जे लाइ रोटी थी ठाहियां। तव्हां हफ़्तो भर करे ॾिसो, इहे बसि स्मृति खे चेंज करो। तव्हां खां कोई बि घर में चांहि घुरे, घर में महिमान अचनि, कोई बि तव्हांखे चए इहे ठाहे ॾियो, भले उहो चवनि मम्मी ठाहे ॾियो, इहा कोई तव्हांखे संबंध सां यादि करे, तव्हां लेकिन सोचो ये भगवान जे ॿार खे मां चांहि थी ठाहे ॾियां, हिन आत्मा खे मां चांहि थी ठाहे ॾियां न। चलो बाबा जे ॿार खे यादि, त बाबा यादि ईंदी, सेवा यादि अची वेंदी। करे ॾिसो तव्हां, महिमान अचनि, चलो बाबा तव्हांजे ॿारनि जे लाइ कुझु ठाहियूं था, एॾी ख़ुशी थींदी तव्हांखे थकावट न थींदी। तव्हांजे घर केतिरा बि महिमान अची वञनि, भले 2 ॾींहं रहनि, 3 ॾींहं रहनि, चलो बाबा तव्हांजा ॿार आया आहिनि, तव्हांजे ॿारनि जे लाइ इहे ठाहियूं। ॾिसो तव्हांजा ॿार हीअं था करनि, अंदरि ई अंदरि इहो अभ्यास करो त तव्हांखे बंधन न लॻंदो, ख़ुशी थींदी। जीअं मधुबन में केतिरा बि ॿार ईंदा आहिनि है न, कहिड़ो माण्हू राति जो जगी करे ट्रांसपोर्ट वारा तव्हांखे वठणु ईंदा आहिनि, केॾी रोटी ठहींदी आहे, छो न थकावट थींदी आहे धार्मिक स्थाननि ते है न। हुते त डायरेक्ट बाबा आहे, त ॿियो ई ख़ुशी थींदी आहे, भाग्य ठहींदो आहे। त तव्हां पंहिंजी घर गृहस्थी में रही करे बि बाबा जो घर आहे, बाबा तव्हांजे घर जे एतिरा ॿार आया आहिनि, अॼु ईअं आया आहिनि, ईअं आया आहिनि, चलो बाबा तव्हांजे ॿारनि जे लाइ नाश्तो ठाहियूं, रोटी ठाहियूं, ख़ुशी बि थींदी, हल्कोपन बि रहंदो, भाग्य बि ठहींदो। त असां त्याग कयो आहे, ॿुधायो असां लसन प्याज त्यागियो आहे या कुझु प्राप्त कयो आहे। असां ॿाहिरां जो खाइणु त्यागियो आहे या कुझु प्राप्त कयो आहे। असां दैहिक संबंधनि खे भुलिजी करे आत्मिक भान में रही करे, आत्मा भाव जे संबंध में स्मृति में रही करे त्याग कंदा आहियूं संबंधनि जो, या प्राप्ति कंदा आहियूं, ॿियो ई संबंध सुठा थींदा। अॼु ॾिसो कंहिंजो पति कंहिंखां 2-3 बार बि चांहि थो घुरे त कीअं मुंहुं ठाहिनि थियूं है न। रोटी तव्हां ॿुधायो, किचन में उन्हनि जो ॿाहिरि कोई कमु न आहे, घर में वेठे बि माण्हू रोटी कीअं थो ठाहे, केॾो परेशान थी करे रोटी ठाहे थो। हिकु फुल्को पचाइणो, 10 ॻाल्हियूं ॿुधाइण कि मां ईअं थी करां, ईअं थी करां, ईअं थी करां है न। कमु न आहे, लेकिन उहो बंधनवश करो था न, त हुन सां परेशानी थी थिए। त बाबा चवनि था
हिन निशानी सां हर हिकु पंहिंजे रिज़ल्ट खे चेक करे सघंदो आहे। त चेक करो कि तव्हां सॼो ॾींहुं ख़ुशि रहंदा आहियो, हल्कोपन रहंदो आहे या भारीपन रहंदो आहे, कि केतिरो समय त्याग ऐं निष्काम भाव रहियो, निमितपन जो भाव रहियो, या विच विच में ॿियो बि कोई भाव मिक्स थी वियो। हिन निशानी सां हर हिकु पंहिंजे रिज़ल्ट खे चेक करो, केतिरो त्याग ऐं निष्काम भाव रहियो, निमितपन जो भाव रहियो, या विच विच में ॿियो कोई भाव मिक्स थी वियो। चेक करे अॻियां जे लाइ चेंज करो। ये चढ़ती कला जो विशेष पुरुषार्थ आहे। त बाबा असांखे चढ़ती कला जो विशेष पुरुषार्थ ॿुधाइनि था कि सदा निमितपन रहे, त्याग ऐं निष्काम भाव रहे, कोई भी कामना न हुजणी खपे, है न। कामना सां कमु कंदा आहियूं न, कोई इच्छा सां कमु कंदा आहियूं न, त उन में मज़ो न ईंदो आहे। ॿी ॻाल्हि बाबा असांखे ॿुधाइनि था मधुबन जे लाइ, हिकु विशेष गुण सभिनि खे सदा ऐं सहज धारण थिए, जीअं कि मुंहिंजो निजी गुण आहे, है न। हिकु विशेष गुण सभिनि खे सदा ऐं सहज धारण थिए, कि इहो मुंहिंजो हिकु निजी गुण आहे। जीअं त जॾहिं उहो निजी ठही वेंदो आहे त कोशिशि न करणी पवंदी आहे, नेचुरल जीवन थी वेंदी आहे। त उहो गुण कहिड़ो आहे? हिकु ॿिए जी कमज़ोरी न धारण करो, न वर्णन करो, है न। अॼु खां ॿिए जी कमज़ोरी धारण बि न करणी आहे, वर्णन बि न करणी आहे। जीअं सम्झो तव्हांजो ॿारु ज़िद्दी आहे, है न, त तव्हां हुनखे बार बार छा चईंदा आहियो? ज़िद्दी आहे, ज़िद्दी आहे, ज़िद्दी आहे। 10 माण्हुनि खे ॿुधाईंदो हीअ ज़िद्दी आहे, छॾोसि हिनखे, है न। काॾे ॿाहिरि वेंदा या कोई गेस्ट ईंदो न, त उन्हनि खे पहिरियों ॿुधाईंदा, अरे हीअ ॾाढो ज़िद्दी आहे, हिन सां ईअं न करो। हुनजो जीअं नाम ई ज़िद्दी रखी छॾंदा आहिनि, है न। त हीअ केतिरो बार असां वर्णन था करूं। असांखे पतो आहे असांजो ॿारु ज़िद्दी आहे, इहे बाबा तव्हांजो इहे ॿार में ज़िद आहे, चलो हिन जी ज़िद ख़तमु थी वेंदी। रोज़ु हुनखे हुन दृष्टि सां ॾिसो, हुन सां चओ। जॾहिं असां अंदरि शांति हूंदासीं न, मन शांति हूंदो, तॾहिं त असां हुनखे चई सघंदासीं न हीअ ज़िद न कंदो, है न। भले तव्हां हुन सां 24 घंटे रहो, हू 24 घंटे ज़िद करे, लेकिन तव्हांजे मन में हर बार ये ही दुआ निकिरे, ये ही शुभ भावना निकिरे, मुंहिंजो ॿारु न, भॻवान जो ॿारु इहे ज़िद्दी न आहे। वर्णन थियण सां वातावरण में फैलंदो आहे। अगरि कोई ॿुधाए बि त ॿियो शुभ भावना सां हुनखे किनारो करे वठे, है न। अगरि कोई ॿुधाए बि न तव्हांखे, त तव्हां बि शुभ भावना सां हुन सां किनारो करे छॾो, चलो कोई ॻाल्हि कोन्हे, ठीकु आहे, ठीकु थी वेंदो, है न। जीअं सम्झो के ॿिए ॿार जी या ॿिए पंहिंजी ससु जी या कंहिंजी बि तव्हांखे, त स्पेशली ॾिसो कंहिं ॿार जे लाइ माण्हू ॿुधाईंदो आहे न, त माण्हुनि जे अंदरि दया ईंदी आहे, कोई ॻाल्हि कोन्हे, ठीकु थी वेंदो, ठीकु थी वेंदो। सम्झो कंहिंजी मम्मी कंहिंखे मारे थी, तव्हां ॾिठो, त तव्हां छा चईंदसि? कोई ॻाल्हि कोन्हे, ठीकु थी वेंदो, ईअं चईंदा आहियो न। ईअं ई तव्हांखे तव्हांजी कोई पंहिंजी ससु जे लाइ कोई ॻाल्हियूं ॿुधाए न, मुंहिंजी ससु अहिड़ी आहे, मुंहिंजी नेराण ॾेराणी अहिड़ी आहे, त तव्हां हुनखे चओ कोई ॻाल्हि कोन्हे, ठीकु थी वेंदी। ॻाल्हि खे वधायो न स्वयं बुद्धि में धारण करो हिन जी ससु ख़राबु आहे, न हुनखे ॿ 3 ॻाल्हियूं ॿुधाए करे वातावरण ख़राबु करो, न हुनजो मनु ख़राबु करो। ॾिसो, असां अगरि कंहिंखे चईंदासीं, कोई चए मुंहिंजी ससु ॾाढी ख़राबु आहे, मूंसां ईअं कंदी आहे, ईअं कंदी आहे, तव्हां हुनखे चयोसि ठीकु थी वेंदी, सुठी आहे, ॾिस तोसां ईअं त सुठो कंदी आहे न, तोखे हीअ त ॾिनो त केॾी सुठी आहे,
बाक़ी बि ठीकु थी वेंदी। त ॾिसो हुनखे बि पॉज़िटिव एनर्जी ॾींदव, तव्हां बि पॉज़िटिव रहंदो, वायुमंडल में बि पॉज़िटिविटी फैलंदी, केॾो पुण्य जो खातो जमा थींदो। ऐं अगरि हुन चई मुंहिंजी ससु ख़राबु आहे, ईअं कंदी आहे, अच्छा तुंहिंजी ससु अहिड़ी थी, हीअ त ॾाढो ख़राबु कंदी आहे, ईअं त न करिणो खपेसि हुनखे। त छा कयो, असां हुनखे बि नेगेटिव एनर्जी ॾिनी, उहा बि सोचती हा मुंहिंजी ससु वाक़ई में ॾाढी ख़राबु आहे। असां वातावरण में बि फैलायो, पंहिंजे दिमाग़ में बि फिक्स करे छॾियो हुनजी ससु अहिड़ी आहे, त पाप थियो न। तंहिंजे करे बाबा चवनि था न हिक ॿिए जी कमज़ोरी धारण करो, न वर्णन करो। वर्णन थियण सां वातावरण में फैलंदो आहे। अगरि कोई ॿुधाए बि त ॿिए द्वारा शुभ भावना सां हुनखे किनारो करे ॾियो। ईअं न कि हिन ॿुधाई मां न चयो, लेकिन ॿुधियो त सही न, 2-3 ॻाल्हियूं ऐड बि करे छॾंदा आहियो। चेक कजो ख़ुदि खे, ईअं न कि इन ॿुधाई मां न कयो, लेकिन ॿुधियो त सही। जीअं चइण वारनि जो ठहींदो आहे, ॿुधण वारनि जो बि ठहींदो आहे। ॾिसो केॾो गहरो पाप आहे, है न। जीअं हुन चई न, हुन जो त ठही वियो, असां ॿुधियो त असांजो बि ठही वियो, ऐं असां हा हा चयो त ॿियो वधंदो वेंदो। 2-3 ॻाल्हियूं ऐड कयूं, हा मां बि ॾिठो तुंहिंजी ससु ईअं पई करे, ॾाढो ख़राबु आहे, ॾाढी ख़राबु आहे, ईअं त न करिणो खपे, मां बि ॾिठो। त ईअं असां त सोचंदा आहियूं भई हा सही ॻाल्हि आहे, वीचारी कीअं रहंदी, पर असां हुनखे पॉज़िटिव एनर्जी ॾियूं न कि कोई ॻाल्हि कोन्हे, ठीकु थी वेंदी, अञा नई नई ससु ठही आहे, या चलो ॿी नुंहं खे, अञा 2 नुंहं खे हैंडल करण लाइ अञा सिखे थी न। ॾिसो ईअं थोरी शादी करण खां हिकु ॾींहुं छोरी आहे, है न। अञा शादी खां पहिरियों छोरी आहे, जंहिं ॾींहुं शादी कई हुन खां पोइ नुंहं ठही वई, त नुंहं जो टाइटल मिली वियो, ज़ाल जो टाइटल मिली वियो, बहू जो टाइटल मिली वियो, त हिकु ॾींहं में सभु गुण अची वेंदा छा हुन में? ज़ाल ठहिण, ज़ाल जो, बहू जो अची वेंदा, ॿुधायो तव्हां। मतिलबु उहा अञा ज़ाल जी क्लास में एंटर थी आहे, अञा नर्सरी क्लास में आहे उहा, अञा नुंहं जी क्लास में एंटर थी आहे, अञा नर्सरी क्लास में, अञा उहा ससु हाणे ठही आहे, है न। ससु खे बि माण्हू सोचो न वॾी ससु अथसि, लेकिन वॾी ससु बि मतिलबु भले उहा वॾी हुजे, लेकिन हुनखे नुंहं त अॼु मिली आहे न, त अञा उहा नुंहं ससु अञा नर्सरी क्लास में आहे, अञा उहा ससु सिखे थी। भले हुन हिकु नुंहं खे पालियो बि अथई, लेकिन 2 नुंहंरनि खे हैंडल करण जे लाइ त नर्सरी क्लास में आहे न, है न। चाहे पति आहे, इहे थोरी हिकु ॾींहं में पति ठही वेंदो, हुन में सभु क्वालिटीज़ अची वेंदियूं, है न। त ईअं बाबा असांखे सेखारीनि था कि ईअं थींदो आहे कि असांखे कॾहिं बि हमेशह हर हिक खे न सम्झ सां नंढो ई सम्झो, ऐं असां सम्झ सां बाबा सां गॾु ख़ुदि खे वॾो सम्झो। त जीअं नंढे ॿारनि जी ग़लती खे असां कीअं इग्नोर कंदा आहियूं, कोई ॻाल्हि कोन्हे, नंढो आहे न, सिखी वेंदो, ईअं न हर हिकु कोई बि तव्हांखे कंहिंजी बुराई ॿुधाए न, हुन समय ख़ुदि खे वॾो सम्झो, सम्झ सां। पोइ उहा भले उहा चईंदी न मुंहिंजी ससु अहिड़ी आहे त तव्हांखे हुनजी ग़लती न लॻंदी, तव्हांखे लॻंदो चलो कोई ॻाल्हि कोन्हे, ठीकु थी वेंदी, सुठी ससु थी, ईअं न। हिन सां तव्हां घर ठाहींदव। पंहिंजी धीअरुनि खे बि तव्हांजी धीअ चए न मुंहिंजी ससु हीअं कंदी आहे, मूंखे हीअं न ॾींदी आहे, खाइण लाइ न ॾींदी आहे, वॾी नुंहं खे त ॾिए थी, मूंखे त ॾींदी न आहे, त हुनखे चयोसि ठीकु थी वेंदी, तुंहिंजी ससु तोसां कुझु त सुठो कयो हुनई, उहो हुनखे ॻाल्हि यादि ॾियारियो, कोई ॻाल्हि कोन्हे, सुठी आहे तुंहिंजी ससु, सुठी, ठीकु थी वेंदी, ठीकु थी वेंदी, ठीकु थी वेंदी, ईअं करे हुनजी हिमत वधायो, हुनखे शुभ भावना शुभकामना ॾियो, हुनजे लाइ परमात्मा खे यादि करे, बाबा खे यादि करे हुनखे शक्ति ॾियो, हुनजी ससु खे बि शक्ति ॾियो,
ताकी उहो बि सुठी रीति हली सघे। हिमत वधाइण सां घरु ठाहींदासीं, न त अगरि तव्हांजी धीअ छो जी पढ़ाई लिखाई करे वञनि थियूं त उहो सभु सहन शक्ति इहे सभु न आहे न अॼुकल्ह जी छोरियुनि में छोरनि में। त उहो जीअं अञा नई नई क्लास में एंटर थी आहे त उनखे सिखाए असांखे मजबूत कराए पर ॾिसो अगरि ज़्यादा ई कमज़ोर आहे, ज़्यादा ई बीमार थी थिए टेंशन करे, पोइ थोरा ॾींहं थोरो उनखे घर में सॾु कराए थोरो सम्झाए करे जीअं शक्ति भरो। डायरेक्ट न सोचो चल ठीकु आहे तूं डिवोर्स वठि या हीअं घरु अलॻि वठि, ईअं न चओ। पहिरियों उन्हनि खे शक्ति भरण जी कोशिशि करो। अगरि बिल्कुलु बि नथी सम्झी सघे, हैंडल नथी करे सघे, इन करे पंहिंजे ॿारनि खे न शुरू खां ईअं थोरी थोरी शिक्षा ॾींदा वञो। पढ़ाई लिखाई पंहिंजी जॻह आहे, कैरियर पंहिंजी जॻह आहे, लेकिन कैरियर ठाहिण खां पोइ बि तव्हांखे त शादियूं ई कराइणियूं आहिनि न, त थोरो शादियुनि खां पोइ फैमिली खे बि कीअं हलाइबो न, उहो पंहिंजे ॿारनि खे थोरो समय अनुसार माण्हुनि सां कीअं एडजस्ट थी करे हलिणो आहे, कहिड़े सुभाउ संस्कार वारे माण्हू खे कीअं असांखे हैंडल करे हलिणो आहे, ज्ञान युक्त। भले तव्हांजा ॿार ज्ञान नथा ॿुधनि, लेकिन तव्हां बाबा जे ज्ञान अनुसार पंहिंजे ॿारनि जे कन में ईअं विझंदा वञो ताकी उहो शादी करे बि पंहिंजी लाइफ में सुठी रीति हली सघनि, है न। सॼो ॾींहुं पढ़ाई कैरियर उहो ठीकु आहे, लेकिन कराइणी त तव्हांखे शादी ई आहे। शादी खां पोइ त चईंदव न ससु जीअं चवई थी हूअं कर, ॿार पैदा कर, ईअं कर, त हुनजे लाइ बि पहिरियों खां ई तयारी कराए रखो न। पैसा ई थोरी कमु ईंदा, डिग्रियूं ई थोरी कमु ईंदियूं न। त बाबा असांखे चवनि था ईअं असांखे न माण्हुनि खे कोई बि तव्हांखे ॿुधाए न त शुभ भावना करे उनखे सुठी सुठी ॻाल्हियूं ॿुधाए किनारो कंदा वञो। ईअं न कि हुन ॿुधाई मां चयो, लेकिन ॿुधियो त सही, चइण वारनि जो ठहींदो आहे, ॿुधण वारनि जो बि ठहींदो ई आहे न। परसेंटेज में अंतर आहे, लेकिन ठहींदो त आहे। व्यर्थ चिंतन या कमज़ोरी जी ॻाल्हियूं न हलणियूं खपनि। बीती हुई ॻाल्हियुनि खे रहमदिल ठही समाए वठो। समाए करे शुभ भावना सां उन आत्मा जे प्रति मनसा सेवा कंदा रहो। मनसा सेवा बि कंदा रहो। कोई तव्हांखे चए न मुंहिंजी ससु ॾाढी ख़राबु आहे, त हुनजी ससु जे मथां प्रति ॿियो ई तव्हांखे जास्ती बाबा जी रेस पहुचाइणियूं आहिनि हुन आत्मा खे। ईअं त घरु ठहींदो न। बाक़ी डिवोर्स वठो, अलॻि घरु वठो, केॾा माण्हू अलॻि रही करे बि केॾा तंग आहिनि, केॾो डिप्रेशन में हली था वञनि, न खाइनि था न करनि था। जॾहिं 5 तत्वनि जे प्रति बि असांजी शुभ भावना आहे, इहे त पोइ बि आत्मायूं आहिनि। भले संस्कार जे वश कोई उल्टो बि कंदो आहे, चईंदो आहे, ॿुधंदो आहे, लेकिन तव्हां हुन हिक खे परिवर्तन करो। 1 सां 2, 2 सां 3 ताईं ईअं व्यर्थ ॻाल्हियुनि जी माला दीप माला ठही वेंदी आहे। अगरि सोचो हिकु तव्हां कंहिंसां ॻाल्हि थी, हुन तव्हांखे ॿुधाई, तव्हां ॿिए खे ॿुधायो, हुन 3, 4, 5 ईअं त व्यर्थ ॻाल्हियुनि जी दीप माला ठही वेंदी आहे। अॼु बाबा चई न अव्यक्त इशारो बाबा जो इहे ई हुयो न कि व्यर्थ सां असांजे संकल्प ऐं असांजो समय ऐं एनर्जी वेस्ट थींदी आहे व्यर्थ संकल्प सां। ऐं हिकु शक्तिशाली संकल्प, मां सर्वशक्तिवान आहियां, इन सां असांजो समय जमा थींदो, इन सां असांजी आत्मिक शक्ति बि आत्मा में बि शक्ति ईंदी आहे, समय बि शक्तिशाली थींदो आहे, ऐं असां ॿियनि जी बि मदद करे सघंदा आहियूं, परेशान बि न थी सघंदा आहियूं। त हिकु शक्तिशाली संकल्प सर्व जो भलो करे सघंदो आहे। हिकु व्यर्थ संकल्प तव्हांजो बि ऐं ॿियनि जो बि नुक़सानु करे सघंदो आहे। त व्यर्थ जी दीपमाला न ठाहियो, ये गुण धारण करो। कंहिंजो न ॿुधणो न ॿुधाइणो आहे, लेकिन
समाइणो आहे। गणेश जो एॾो वॾो पेट छो ॾेखारियो अथनि, छो जो हुन हर हिकु सुठी बुरी ॻाल्हि खे समाए कयो अथई, समायो अथई, शुभ भावना शुभकामना रखी अथई। त ईअं ई गणेश जी माण्हू पूजा था करनि, वॾो पेट ठाहिनि था, लेकिन अर्थ पंहिंजे अंदरि सम्झी करे हुन गुण खे धारण करो, है न। सहयोगी ठही मनसा सां या वाणी सां उन्हनि खे बि अॻियां वधाइणो आहे। थींदो छा आहे, हिक जो मित्र थींदो आहे, हुन हिक जो पोइ ॿिए मित्र थी वेंदो आहे, पोइ टियों मित्र थी वेंदो आहे। ईअं व्यर्थ ॻाल्हियुनि जी माला वॾे रूप वठी करे चारों ओर फैलिजी वेंदी आहे, है न। तव्हां ॿुधायो, वरी तव्हांजो कोई संबंधी ॿिए शहर में आहे, उनखे ॿुधाई, वरी हुनजो संबंधी ॿिए शहर में आहे, उनखे ॿुधाई, वरी हुनजो संबंधी कंहिं ॿिए देश में आहे, उनखे ॿुधाई। त सोचो तव्हांजी ॻाल्हि, व्यर्थ ॻाल्हि काथे विदेश में बि पहुची वई, माला ठही वई। त व्यर्थ ॻाल्हियुनि जी माला न ठाहियो, हाणे हिन ॻाल्हियुनि ते अटेंशन रखो। अच्छा, मधुबन जी पांडवनि जी यूनिटी जी बि विशेषता आहे। पूरी सीज़न निर्विघ्न हलिया त निर्विघ्न भव जो वरदान थी वियो न। सेवा जी सफलता में सभु पास आहिनि। मधुबन में अक्सर करे पांडव ई सेवा में रहंदा आहिनि न, त उन्हनि जी यूनिटी जे लाइ बाबा उन्हनि खे मुबारक था ॾियनि। सेवा न कंदा आहिनि, लेकिन मेवा खाईंदा आहिनि। सर्व ब्राह्मण परिवार जी आशीर्वाद जा अधिकारी ठहिणु, इहा मेवा खाइणो आहे या सेवा खाइणो आहे, है न। दुआयूं केॾो कमु कंदियूं आहिनि, न। त दुआयुनि सां हलो, ऐं असांखे त डायरेक्ट बाबा जी दुआयूं आहिनि, भॻवान जी दुआयूं असां सां गॾु आहिनि, त असांखे कहिड़ी तकलीफ़, न। त इहो मेवो खाई सदा जीवन में अॻियां हलंदा हलो, स्मृति रखणी आहे असांखे। ओम शांति। बाबा खे यादि करो। ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 8/6/2025। अॼु व्यक्त बाप दादा जो रिवाइज़ कोर्स 15/11/2005। अॼु सच्चे दिलि सां बाप व परिवार जी स्नेही ठही महिनत मुक्त ठहिण जो वाइदो करो ऐं फ़ाइदो वठो। सच्चे दिलि सां बाप व परिवार जी स्नेही ठही महिनत मुक्त ठहिण जो वाइदो करो व फ़ाइदो वठो। अॼु अव्यक्त, अॼु बाप दादा पंहिंजे चारों ओर जी श्रेष्ठ स्वराज्य अधिकारी स्वमानधारी ॿारनि खे ॾिसनि। बाप ॿारनि खे पाण खां बि ऊच स्वमान ॾिनो अथई। हर हिकु ॿार खे पांव सां किरण सां छुड़ाए सिर जो ताज ठाहे छॾियो अथई। बाबा पांव सां किरण सां छुड़ाए सिर जो ताज ठाहे छॾियो अथई। स्वयं खे सदा ई प्यारे ॿारनि जो सेवाधारी कहलाईंदा आहिनि। बाबा एॾी वॾी अथॉरिटी जो सुमान ॿारनि खे ॾिनो आहे न, त हर हिकु पंहिंजे खे एतिरो सुमानधारी सम्झंदा आहिनि। सुमानधारी जो विशेष लक्षण छा हूंदो आहे? जेतिरो जो सुमानधारी हूंदो, ओतिरो ई सर्व खे सम्मान ॾियण वारो हूंदो। जेको सुमानधारी हूंदो, उहो ॿियनि खे बि सम्मान ॾींदो। जेतिरो सुमानधारी, ओतिरो ई निर्माण सर्व जो स्नेही हूंदो। सुमानधारी जी निशानी आहे बाप जो प्यारो साथ में सर्व जो बि प्यारो। सुमानधारी सभिनि खे सम्मान ॾींदो, निर्माण हूंदो, सर्व जो स्नेही हूंदो। जेतिरो बाबा जो प्यारो, ओतिरो सर्व जो प्यारो हूंदो। हद जो प्यारो न, बेहद जो प्यारो हूंदो। जीअं बाप सर्व जा प्यारा आहिनि न, चाहे हिकु मास जो ॿारु आहे, चाहे आदि रतन बि आहे, लेकिन हर हिकु खे हर हिकु मञंदो आहे
माँ बाबा जो बाबा मुंहिंजो, ये निशानियाँ सर्व जे प्यारेपन जी, सर्व जे प्यारेपन जी छा निशानियाँ? जीअं बाप सर्व जो प्यारा आहे न, चाहे हिकु मास जो ॿारु चाहे आदि रतन बि आहे, लेकिन हर हिकु मञंदो आहे मां बाबा जो आहियां ऐं बाबा मुंहिंजो आहिनि। इहे निशानी आहे सर्व जे प्यारेपन जी, श्रेष्ठ सुमान जी। छो जी अहिड़ा ॿार फॉलो फादर करण वारा आहिनि, त जंहिंजे दिलि में हूंदो मां बाबा जो बाबा मुंहिंजो, उहे सर्व जा प्यारा हूंदा, श्रेष्ठ सुमानधारी हूंदा, छो जी फॉलो फादर कंदा। ॾिसो बाबा हर वर्ग जे ॿारनि खे, नंढे ॿारनि खां वठी करे बुजुर्ग समान ॿारनि खे स्वमान ॾिनो अथई न। युथ खे विनाशकारी सां विश्व कल्याणकारी जो सुमान ॾिनो अथई। युथ खे विनाशकारी सां विश्व कल्याणकारी जो सुमान ॾिनो अथई। महान ठातो अथनि न। प्रवृत्ति वारनि खे महात्मा, वॾा वॾा जगत गुरु, उन्हनि खां बि ऊच प्रवृत्ति में रहंदे पर वृत्ति वारा महात्माउनि जो बि सर झुकाइण वारो ठातो अथई। एॾो ऊचो युगल मूर्त खे ठातो अथई। कन्याउनि खे शिव शक्ति स्वरूप जो सुमान यादि दिलायो अथई। बुजुर्ग खे ब्रह्मा बाप जी हम जिन्स अनुभवी जो सुमान ॾिनो अथई। ईअं ई अहिड़े सुमानदारी ॿार हर आत्मा खे अहिड़ो सुमान सां ॾिसंदा, सिर्फ़ु ॾिसंदा न, लेकिन संबंध संपर्क में बि ईंदा। छो जी सुमान देह अभिमान खे मिटाइण वारो आहे। त भल हाणे जो बि सभु कुझु आहे, लेकिन बाबा चवनि था कि मां पंहिंजे ॿारनि खे एॾो सुमान सां ॾिसंदो आहियां। जिते सुमान हूंदो हुते देह जो अभिमान न हूंदो। ॾाढो सहज साधना देह अभिमान खे मिटाइण जो। सदा ख़ुदि सुमान में रहो। मां आत्मा बाबा जी संतान आहियां। इहे सभी आत्मायूं बाबा जी संतान आहिनि। ॿियो कुझु बि नथो नज़र अचे, विशेषता नथी नज़र अचे, ॿियो कुझु बि न। बाबा जो ॿार न आहे। अगरि तव्हांखे हुन में विशेषता नथी नज़र अचे त इहे त सोचे सघंदा आहियो न, हीअ आत्मा मुंहिंजो भाउ आहे। सभी आत्मायूं मुंहिंजा भाउ आहिनि, परमात्मा जा ॿार आहिनि, है न। परमात्मा जा ॿार आहिनि। सदा हर हिक खे सुमान सां ॾिसणो आहे। चाहे प्यादो आहे 16,000 जी माला में लास्ट नंबर बि आहे, लेकिन लास्ट नंबर में बि ड्रामा अनुसार बाप द्वारा कोई न कोई विशेषता आहे। सुमानधारी विशेषता खे ॾिसी सुमान ॾींदा आहिनि। उन्हनि जी दृष्टि वृत्ति कृति में हर हिक जी विशेषता समायल आहे। जो बि बाप जो ठहियो उहो विशेष आत्मा आहे, चाहे नंबरवार आहे, लेकिन दुनिया में कोटनि में को हुआ न। ॾिस ॿियो कुझु बि तव्हांखे ब्राह्मण परिवार में कोई आत्मा आहे, तव्हांखे हुन में ॿियो कुझु बि नथो नज़र अचे। कम से कम हुन आत्मा बाबा खे त पहचानियो अथई न। त ईअं पंहिंजे खे सभी विशेष आत्मा सम्झंदा आहे। सुमान में स्थित रहणो आहे, देह अभिमान में न। सुमान बाप खे हर हिकु ॿार सां प्यारु छो आहे? श्रुति बाप ॼाणंदा आहिनि मूंखे पहचानण मुंहिंजा ठहिया आहिनि। चाहे अॼु हिन मेले में बि पहली बार आया आहिनि, पोइ बि बाबा त चयो अथई न त कोई आत्मा खे ई न मञंदो आहे। चवंदो न शरीर ई आहे जो कुझु बि आहे। त हुननि ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे मुंहिंजो बाबा त चयो अथनि त केॾी विशेष आत्मा आहे, प्यार जी पात्र आहे न। बाप दादा खे चारो ओर जी सर्व ॿार सर्व सां प्यारा आहिनि। ईअं ई फॉलो फादर कोई बि अप्रिय न आहे, सर्व प्रिय। ॾिसो जो बि ॿार मुंहिंजो बाबा चईंदा आहिनि त मुंहिंजोपन कंहिं लाहियो, है न। जो बि ॿारनि मुंहिंजो बाबा चयो आहे त मुंहिंजोपन कंहिं लाहियो आहे, स्नेह लाहियो आहे न। जो बि हिते वेठा आहिनि उहे सम्झंदा आहिनि न, स्नेह बाप जो ठाहे छॾियो।
है न। असांखे बाबा सां जो स्नेह आहे, उन्हनि ई त बाबा, हुन स्नेह ई त बाप जो ठाहियो आहे न। बाप जो स्नेह चुंबक आहे, स्नेह जे चुंबक सां बाप जा ठहिया आहियो। दिलि जो स्नेह आहे न, चइण मात्र स्नेह न, दिलि जो स्नेह हुजणो खपे। उहो स्नेह कॾहिं थींदो आहे जॾहिं असांखे उन्हनि सां कुझु प्राप्त आहे, जॾहिं जो जीअं बाबा खे प्योरिटी सुठी लॻंदी आहे, पीस, हैप्पीनेस, लव। बाबा केॾो सुठो ज्ञान असांखे ॿुधाईंदा आहिनि न, दुनिया जे मोह माया विकारनि सां असांखे छुड़ाईंदा आहिनि। त अहिड़े बाबा सां छो न दिलि जो स्नेह हुजणो खपे, न जेका असांखे दुनियादारी में मोह माया में फसाईंदा आहिनि, उन्हनि सां दिलि स्नेह छा हुजणो खपे न। अॼु ॾिसो कंहिंजे पति सां कंहिंखे एॾो प्यारु आहे, है न। अॼु अगरि हुनजे पति सां हुनखे ॾाढो ई प्यारु आहे, कल्ह पतो लॻे की इहो पति मूं वटि इहो पैसो आहे न, इन करे मूंसां प्यारु कंदो, त हुन सां दिलि केॾी टुटी पवंदी आहे। त ईअं ई बाबा सां असांखे स्नेह छो आहे, छो जो बाबा खे बि असां सां कुझु न खपे, असांखे बि बाबा सां कुझु न खपे। बसि उहो प्योरिटी, पीस, हैप्पीनेस, लव, नॉलेज, है न। त बाबा अॼु असांखे चवनि था, त इन करे न जेतिरो असांखे इच्छा मात्रम अविद्या थी वेंदी, कोई बि इच्छा न हूंदी, ऐं बाबा खे असां यादि कंदासीं न, त बाबा सां जो पीसफुल, हैप्पीनेस, लवफुल जी रेस मिलंदी आहे न, निस्वार्थ भाव। बाबा खे असां सां कुझु खपे। बाबा त इहे बि न चईंदा आहिनि की तव्हां मुंहिंजे स्वर्ग में हलो त मां तव्हांखे पंहिंजी पीस, प्योरिटी, प्रॉपर्टी ॾींदमि, है न। कई आत्मायूं आहिनि जो स्वर्ग में बि न वञणु चाहींदियूं आहिनि, त बि बाबा सां योग लॻाईंदियूं आहिनि, त बाबा जी अनुभूति थींदी आहे न, पर लिमिटेड थींदी आहे, छो जो स्वर्ग में वञण वारनि खे त कंप्लीट प्योर ठाहिणो आहे न। हिते भले ई वो प्योर ठहींदा, लेकिन ओतिरी प्योरिटी उन्हनि, लेकिन त बि बाबा उन्हनि खे अनुभव त कराईंदा आहिनि न। कोई बि बाबा खे बाबा चए मुंहिंजो बाबा दिलि सां, त केॾो सुठो लॻंदो आहे। त इन करे उन्हनि खे बाबा सां स्नेह थी वेंदो आहे, है न। बाप जो स्नेह चुंबक आहे न, स्नेह जे चुंबक सां बाप जा ठहिया आहिनि। दिलि जो स्नेह आहे, चइण मात्र न, दिलि जो स्नेह आहे। हिन ब्रह्मण जीवन जो फाउंडेशन आहे न। मिलण छो ईंदा आहियो, स्नेह सां, स्नेह ई त वठी ईंदो आहे न बाबा वटि। जो बि सभी वेठा आहिनि, आया आहिनि, छो आया आहिनि, स्नेह खीचियो आहे न। स्नेह बि केतिरो आहे, 100%। वह कम ईअं त तव्हांखे सेवादारी नॉर्मल रूप में हिन सां मिलो त हुननि जा पुराणा, लेकिन जॾहिं विशेष सेवा हूंदी आहे, कोई प्रोग्राम हूंदो आहे, माण्हू सोचंदा आहिनि असां बाबा सां मिलणु आया आहियूं, त बाबा जी स्नेह जी किरनियूं उन सेवाधारी आत्माउनि खे बि मिलंदी आहे, जंहिंसां असांखे उहो स्नेह अनुभव थींदो आहे। कोई सम्झो न बि ठहियो आहे, लेकिन उन समय उहो सेवा जे पाठ में आहे, त कीअं उहो बि न, जॾहिं सेवाधारी बाबा जी सेवा आहे, बाबा जे घर में असां करूं था, त उन्हनि आत्माउनि में बि उहो चेंज अची वेंदो आहे। पोइ भले ई उहो वापसि सेवा खां उतरनि त नॉर्मल थी वेंदा आहिनि, पंहिंजी स्टेज ते अची वेंदा आहिनि। त इहे बि ॾिसो, उहो प्राप्ति थींदी आहे न, उहो रेस किरनियुनि जी, जंहिंसां जल्दी उहा संपन्न ठही वेंदा आहिनि। दिलि जो स्नेह, चइण मात्र स्नेह न, दिलि जो स्नेह न ब्रह्मण जीवन जो फाउंडेशन आहे। मिलण छो ईंदा आहियो, स्नेह जे कारण ई त ईंदा आहियो। जो बि सभी वेठा आहिनि, छो आया आहिनि, स्नेह ई खीचियो न बाबा जो। स्नेह बि केतिरो, 100%। वह कम जो सम्झंदा आहिनि स्नेह आहे, असां 100% स्नेह में असां 100% आहियूं, उहो हथु ठाहियो। स्नेह में 100% आहिनि, थोरो बि कम न। अच्छा, जो एतिरो ई स्नेह आपस में ब्रह्मणनि में आहे, उहा सभी हथु ठाहियो। हिननि में परसेंटेज ठहींदी आहे। बाबा सां त स्नेह आहे, लेकिन ब्रह्मण परिवार में हिक ॿिए सां स्नेह में परसेंटेज आहे।
जीअं बाबा जो सभी सां स्नेह आहे ईअं ई ॿारनि खे बि सर्व सां स्नेह आहे। असांजी कंहिंसां छा दुश्मनी। स्नेह मतिलबु इहे न उन्हनि खे वञी गले लॻायो इहा करो। स्नेह मतिलबु आत्मिक स्नेह, उन्हनि जे प्रति असांखे मन में कोई बि नेगेटिव भावना हुजे इहे ख़राबु आहे इहे ख़राबु आहे न, सभु सुठा आहिनि, है न। त ईअं ई ॿारनि खे बि सर्व जो स्नेह, सर्व जो स्नेही। ॿिए जी कमज़ोरी खे ॾिसो ई न। अगरि कोई संस्कार जे वशीभूत आहे त फॉलो कंहिंखे करिणो आहे, वशीभूत वारे खे करिणो आहे छा। बाबा वशीकरण मंत्र ॾिनो अथई, वशीभूत सां छुड़ण जो मंत्र छुड़ाइण वारा त आहियो न, या सिर्फ़ु ॾिसण वारा आहियो। मतिलबु उहो कंहिं ॿिए स्वभाव संस्कार जे वशीभूत थी वियो आहे त तव्हां बि बाबा जी रेस न आत्मा खे ॾियो त उहो बि छुटी वेंदा, अॼु न त कल्ह जल्दी छुटी वेंदा, जेतिरो पावरफुल तव्हांजी हूंदी। त बाबा चवनि था छुड़ाइण वारा त आहियो न, या ॾिसण वारा आहियो कि ॾिखाए में ॾींदो आहे। अगरि कोई ख़राबु चीज़ ॾिखाए में ॾींदी आहे त छा कंदा आहियो, ॾिसंदा रहंदा आहियो या किनारो करे वठंदा आहियो। श्री बाप दादा ॾिठो अथई कि जो दिल जो स्नेही, बाप जे दिल जो स्नेही, सर्व जी स्नेही अवश्य हूंदा, है न। जो बाप दादा जे दिल जा स्नेही आहिनि, जो दिल जा स्नेही आहिनि, बाप जे दिल जा स्नेही, सर्व जा स्नेही अवश्य हूंदा। दिल जा स्नेही ॾाढा सहज विधि आहे संपन्न ऐं संपूर्ण ठहिण जी। बाबा जे दिल जा स्नेही ठही वेंदासीं न त असांखे महिनत बि न करणी पवंदी। चाहे कोई केतिरो बि ज्ञानी हुजे, लेकिन अगरि दिल जो स्नेही न त ब्रह्मण जीवन में रमणीक जीवन न, रुखी जीवन हूंदी। छो जो ज्ञान में स्नेह बग़ैर अगरि ज्ञान आहे त ज्ञान में प्रश्न उठंदो आहे छा, छो छा। लेकिन स्नेह ज्ञान सहित आहे त स्नेही सदा स्नेह में लवलीन रहंदा आहिनि। स्नेही सदा ही बाप जी स्नेह में सदा लवलीन रहंदा आहिनि। स्नेह ज्ञान सहित हुजे, रुखी जीवन न हुजे। स्नेही खे यादि करण जी महिनत न करणी पवंदी आहे। सिर्फ़ु ज्ञानी आहे, स्नेही न आहे त महिनत करणी पवंदी आहे। उहो महिनत जो फल खाईंदो आहे, उहो मोहबत जो फल खाईंदो आहे। ज्ञान आहे बीज, लेकिन पाणी आहे स्नेह। अगरि बीज खे स्नेह जो पाणी न मिलंदो त फल न मिलंदो न। त अॼु बाप दादा सर्व ॿारनि जे दिलि जो स्नेह चेक पिया करनि, चाहे बाप सां चाहे सर्व सां, है न। त बाबा सर्व ॿारनि जे दिलि जो स्नेह चेक पिया करनि, चाहे बाप सां या सर्व सां ॿारनि खे केतिरो स्नेह आहे। त तव्हां सभी पंहिंजे खे छा सम्झंदा आहियो, स्नेही सम्झंदा आहियो, स्नेही आहियो। जो सम्झंदा आहिनि असां दिलि जा स्नेही आहियूं उहो हथ उठायो, मेजॉरिटी हथ उठायो। अच्छा, सर्व जा स्नेही आहियो, बाप जे त दिलि जा स्नेही आहियो, सर्व जो स्नेही आहियो। सर्व आहे, हर हिकु सम्झंदो आहे इहो मुंहिंजो भाउ भेण आहे। हर हिकु सम्झंदो आहे इहो मुंहिंजो आहे, सम्झंदो आहे कि कोई सम्झंदो आहे। जीअं बाप जे स्नेह में सभी हथ उठाईंदा आहिनि न, हा बाप जा स्नेही आहियूं। ईअं तव्हां हर हिक जे लाइ बि हथ उठाइनि कि हा इहे सर्व जा स्नेही आहिनि। ईअं आहे बाबा प्रश्न पुछनि। जीअं बाबा खे कहिड़ी शुद्धता सां चईंदा आहिनि कि बाबा मुंहिंजो आहे, कोई बि विकारी दृष्टि न हूंदी आहे।
भई हीअ मुंहिंजो बाबा न ईअं चवंदा आहिनि मुंहिंजो बाबा आहे सर्व ईअं ई चवनि कोई बि आत्मा जिस तव्हां साम्हूं वञो या तव्हांखे उहो यादि करे त उनखे लॻे की हा इहे त असांजा ई आहिनि मतिलबु असां उन्हनि सां एॾो स्नेह जो संबंध रखूं ये पर्सनल संबंध वारो स्नेह न जीअं बाबा सां जीअं स्नेह आहे न बाबा कीअं असांजी सर्व ॻाल्हियूं ॿुधंदा आहिनि असांजी मदद कंदा आहिनि असांखे ज्ञान ॿुधाईंदा आहिनि बल बाबा सां माण्हू संबंध बि रखंदा आहिनि बाबा असांजा बाप टीचर सतगुरु फ्रेंड साजन दोस्त डॉक्टर है न हू त बाबा सां रखिणो आहे न ईअं हर हिक ॿिए जा स्नेही हुजणा खपनि स्नेही मतिलबु जॾहिं बि जेकी कोई मदद हुजे हा भई ठीकु आहे कंहिंमें कोई कमज़ोरी आहे त उनखे सहयोग ॾियो उन सां घृणा नफ़रत न करो उन्हनि जी निंदा न करो है न त शुजी बाप दादा पहिरियों बि चयो हुई की सिर्फ़ु बाप जो सर्टिफिकेट न वठिणो आहे ब्राह्मण परिवार जो बि वठिणो आहे शुजी हिन समय बाप धर्म ऐं राज्य ॿई साथ साथ स्थापना करणा आहिनि राज्य में सिर्फ़ बाप न हूंदा परिवार बि त हूंदो न बाप जा बि प्यारा परिवार जा बि प्यारा ज्ञानी भी आहिनि लेकिन साथ में स्नेही भी ठहणु ज़रूरी आहे सुमान में रहणु सर्व खे सम्मान ॾियणु इहे ज़रूरी आहे बाबा ब्राह्मण जनम वठंदे ई हर हिकु ॿार खे सम्मान ॾिनई तॾहिं त ऊचा ठहिया न तॾहिं त ऊचा ठहिया हिन हिकु जन्म में सम्मान ॾियणो आहे ऐं सॼे कल्प उन जी प्रालब्ध सम्मान प्राप्त थींदो अधु कल्प राज्य अधिकारी जो सम्मान मिलंदो अधु कल्प भक्ति में भक्तनि द्वारा सम्मान मिलंदो लेकिन हिन जो सॼे कल्प जो आधार हिन हिकु जन्म में सम्मान ॾियणु ऐं सम्मान वठणु दीदी हाणे असां हिक ॿिए खे सम्मान ॾींदासीं वठण जी आश न करो तव्हां ॾींदा वञो तॾहिं अधु कल्प असांजे राज्य अधिकार जो राज्य अधिकारी खे सम्मान मिलंदो जे रूप में ऐं अधु कल्प भक्तनि इष्ट देव जे रूप में सम्मान मिलंदो भक्तनि द्वारा हाणे बाप दादा ॾिसनि था चारों ओर विदेश में कोई राति में कोई ॾींहं में मिलन मल्हाइनि था सुठो पुरुषार्थ जी गति खे वधाइण जे लाइ तव्हांजी दादी तव्हांखे सुठी मिली आहे जानकी दादी जरा सी बि कोई कमी ॾिसंदा आहिनि त फ़ौरन क्लास ते क्लास कराईंदा आहिनि कहिड़े बि ॿारनि खे चाहे देश चाहे विदेश वारनि खे कहिड़े बि सब्जेक्ट में महिनत लॻंदी आहे त उनजो मूल कारण आहे दिलि जे स्नेह जी कमी स्नेह माना लवली स्नेह माना लवली यादि करिणो न पवंदो आहे यादि भुलाइणु मुश्किल हूंदो आहे अगरि महिनत करणी पवंदी आहे त दिलि जी स्नेह जी कमी आहे बाबा खे यादि करण जी महिनत करणी पवंदी आहे त सम्झो दिलि जी कमी आहे स्नेह माना लवली यादि करिणो न पए मुश्किल न थिए सम्झो अगरि यादि करण में महिनत थी लॻे त चेक करो किथे लीकेज त न आहे चाहे लगाव चाहे व्यक्ति सां वैभवनि सां चेक करो किथे लीकेज त न आहे न उन व्यक्ति जी विशेषता सां चाहे कोई साधन सां सैल्वेशन सां एक्स्ट्रा सैल्वेशन क़ाइदे प्रमाण सैल्वेशन ठीकु आहे लेकिन एक्स्ट्रा सैल्वेशन सां बि प्यार थी वेंदो आहे न त बि बाबा खे यादि करणु मुश्किल थी वेंदो न कोई चीज़ खपे चलो बाबा हिकु त थींदो आहे आप ई असांखे मिली वेंदी आहे बाबा खे लॻंदो आहे ॿारनि खे खपे हिकु थींदो आहे की असांखे बार बार संकल्प अचे असां बाबा खे यादि करणु वियूं ऐं उहा चीज़ यादि अचे त जीअं इहे लीकेज थी वियो न है न त ईअं बि न थियणो खपे
त चेक करो कोई व्यक्ति, असां बाबा खे यादि था करूं त कोई व्यक्ति असांखे बार बार यादि थो अचे, बार बार हुन जी तरफ़ ध्यानु थो वञे। हिकु थींदो संकल्प थो अचे, लेकिन असां त ध्यानु न ॾियूं न, असां त पंहिंजो बाबा वटि ई ध्यानु ॾियूं न, त मतिलबु उहो असांजो संकल्प न आहे, है न। हिकु थींदो आहे असांखे संकल्प ईंदो आहे बसि उहो चीज़ करूं, उहा चीज़ मिले, उन व्यक्ति सां मिलूं, उहो ॻाल्हि करूं, तेसिताईं चैन ई न ईंदो आहे, ख़ुदि खे बि पेर जीअं उथा पिया हूंदा आहिनि। हिकु थींदो आहे ॿिया संकल्प मोकिलींदा आहिनि, लेकिन असां ॿियनि जो संकल्प तव्हांखे टच था थियनि, लेकिन असांजो संकल्प एॾो पावरफुल हुजिणो खपे कि ॿिए जो संकल्प ते असां ध्यानु ई न ॾियूं, ख़तमु थी वञे, तीर सां तीर असांजो तीर लॻी वञे, हुनखे ख़तमु थी वञे हुनजो तीर, है न। त बाबा चईंदा आहिनि कई ॿारनि जी लीकेज थींदो आहे, चाहे व्यक्ति जी विशेषता, साधन, सेल्वेशन सां लगाव थी वेंदो आहे। सेल्वेशन यादि ईंदी रहंदी, हुन जी निशानी किथे बि लीकेज हूंदो त सदा जीवन में कंहिं कारण सां असंतुष्ट जी अनुभूति थींदी, मतिलबु संतुष्टता जी अनुभूति न थींदी। हिन जो बाबा निशानी बि था ॿुधाइनि, अगरि असांजो लगाव आहे, लीकेज आहे, त असां जीवन में किथे न किथे असंतुष्ट आहियूं, कोई न कोई कारण असंतुष्टता जो अनुभव कराईंदा। संतुष्टता जाती हूंदी, हुनजी निशानी आहे प्रसन्नता थींदी, सदा रूहानी गुलाब जी मुआफ़िक़ मुस्कुराईंदा रहंदा, खिलंदो रहंदो, मूड ऑफ न थींदो, सदा डबल लाइन। जो सम्झो त सम्झो, महिनत सां हाणे बची वञो। बाप दादा खे ॿारनि जी महिनत न सुठी लॻंदी आहे, अधु कलाक महिनत कई, हाणे मौज करो। अधु कलाक महिनत कई, हाणे मौज करो। मोहब्बत में लवलीन थी वञो, अनुभव जी मोती ज्ञान सागर जे तले में अनुभव करो, न अलॻि अलॻि अनुभव। सम्झो महिनत सां हाणे बची वञो, है न। सदा रूहानी गुलाब जे मुआफ़िक़ मुस्कुराईंदा रहंदा, जंहिंजो किथे लगाव न हूंदो, लीकेज न हूंदो, हुनजो मूड ऑफ न थींदो, सदा डबल लाइन। त सम्झो महिनत सां हाणे बची वञो। बाप दादा खे ॿारनि जी महिनत सुठी न लॻंदी आहे, अधु कलाक महिनत कई, हाणे मौज करो। सदा बाप सां गॾु दिलि जो स्नेह हुजे त सदा असां जीवन में उड़ंदा रहंदासीं। मोहब्बत में लवलीन थियो, अनुभव जे मोती ज्ञान सागर जे तले में अनुभव करो। अनुभव जा मोती ज्ञान सागर जे तले में वञी करे अनुभव करो। सिर्फ़ु डुबकी लॻाए करे सागर सां निकिरी न अचो, लवलीन थी वञो। है न। बाबा खे यादि कंदे कंदे बुद्धि परमधाम में हली वई बाबा वटि। हुते जीअं दादी खे बाबा चईंदा आहिनि, मोहब्बत में लवलीन थी वञो, अनुभव जे मोती ज्ञान सागर जे तले में अनुभव करो। सिर्फ़ु डुबकी लॻाए करे सागर सां निकिरो न, लवलीन थी वञो। सभिनि वाइदो त कयो कि साथ रहंदासीं, साथ हलंदासीं, वाइदो कयो आहे न, साथ हलंदव या पुठियां पुठियां ईंदव। जो साथ हलण जे लाइ तयारु आहिनि उहा हथ उठायो, बाबा सां गॾु सोचे करे उठायो, तयारु आहियो। हाणे विनाश थी वञे, हाणे सभु बाबा सां गॾु वञण जे लाइ तयारु आहियूं, सोचे करे हथ उठायो।
अर्थात बाप समान आहियूं, केरु साथ हलंदो, समान साथ हलंदा न त हलंदा हो न। एवर रेडी आहियो, पहिरीं लाइन एवर रेडी आहे, कल्ह हलण लाइ ऑडर करूं, हलंदा। अच्छा प्रवृत्ति वारा हलंदा, ॿार त न यादि ईंदा। मातायूं हलंदियूं, मातायूं तयारु आहिनि। कोई बि चीज़ यादि न अचणी खपे। टीचर्स खे सेंटर यादि ईंदो, जिज्ञासु यादि ईंदा या न यादि ईंदा न ईंदा। बाबा सभु प्रश्न था पुछनि। अच्छा सभी निर्मोही थी वियो, उपराम थी विया आहियो, सेवा त यादि न ईंदी न। चेक करो सुठी रीति। हाणे असांखे बाबा चए हलो ॿार, हाणे ॿियो पार्ट वॼाइणो, त तव्हांखे कोई यादि ईंदो की बाबा अञा त इहा सेवा करणी आहे, इहा पुरुषार्थ करिणो आहे, हीउ सेंटर केरु संभालंदो, बाबा इहे ॿार आहे की कीअं संभालंदो हिते सेंटर खे, त ईअं थींदो आहे। पुठियां केरु, अरे बाबा जो सेंटर, बाबा जी सेवा, बाबा चवनि था ॿार हलो त हलो, वेही रहो बाबा सां गॾु अव्यक्त वतन में, बाप दादा सां गॾु, जेसि ताईं ॿियो पाठ शुरू थिए, है न। हाणे असां साकार वतन में वेठा आहियूं। बाबा चए हलो ॿार, हलो बाबा, पहुची वञो अव्यक्त वतन परम धाम में, है न। शरीर खे जलाइण वारा जलाईंदा पाण ई, है न। मोहब्बत बाबा चवनि था त ईअं पंहिंजे पाण खे ख़ुदि ई चेक करो, पोइ त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। सभी निर्मोही अगरि थिए, है न, सभी निर्मोही थी विया, पोइ त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे न। पोइ महिनत न करणी पवंदी। अॼु बाप दादा सभिनि खे, चाहे सम्मुख वेठे चाहे दूर वेठे बि बाप जी दिलि में वेठा आहिनि। सभिनि खे अॼु जे ॾींहुं महिनत मुक्त ठाहिणु चाहींदा आहिनि। ठहींदव ताली त वॼायो, ठहींदव। कल्ह त कोई दादियुनि वटि न वेंदो न, महिनत न कराईंदव न, मौज सां मिलंदव न, जोन हैड वटि त न वेंदव, कंप्लेन न कंदव न, सदा कंप्लीट रहो। ठीकु आहे न। सभिनि हथ उठायो, ॾिसो सोचे के सोच करे हथ उठायो। ईअं न उठाए सघंदा आहियो, ईअं न उठाए सघंदा आहियो। अच्छा मुबारक हुजे, लेकिन नयो छा आहे, वाइदे जो फ़ाइदो न उठाईंदा आहिनि, है न। जो बि असां महिनत मुक्त जा वाइदा कया आहिनि, उन्हनि जो फ़ाइदो न उठाईंदा आहिनि। बाबा चवनि था ॾिसो वाइदो त कयो, अच्छा मुबारक थिए, लेकिन छा आहे, वाइदे जो फ़ाइदो न उठाईंदा। जीअं असां बाबा सां वाइदो कयो कि हाणे महिनत न कंदासीं, सदा एवर रेडी, त हिन जो फ़ाइदो उठायो। वाइदो ॾाढो जल्दी करे वठंदा आहिनि, लेकिन फ़ाइदो उठाइण लाइ रोज़ु हिकु त रियलाइज़ेशन द्वारा रिवाइज़ करो, वाइदे खे रोज़ु रिवाइज़ करो। वाइदे खे रोज़ु रिवाइज़ करो। छा वाइदो कयो बाबा सां कि सदा महिनत मुक्त रहंदासीं, बाप सां दिलि जो स्नेह रखी करे सदा अॻियां वधंदासीं। अमृत वेले मिलण खां पोइ वाइदो ऐं फ़ाइदो ॿिन्हिनि जे बैलेंस जो चार्ट ठाहियो। वाइदो असां छा कयो आहे, ऐं असांजो सम्झो तव्हां वाइदो कयो बाबा मां क्रोध न कंदमि, त क्रोध न कंदमि त हुनजो फ़ाइदो छा छा आहे, उहो बि चेक करो ऐं उनखे रिवाइज़ करो, रियलाइज़ करो। बैलेंस थी वेंदो त ठीकु आहे। बाप दादा खे पतो आहे मीटिंग वारनि वाइदो कयो, है न, लेकिन फ़ाइदो यादि रहंदो न। हाणे ॾिसो असां डॉक्टर सां वाइदो करे ईंदा आहियूं कि डॉक्टर चईंदो आहे शुगर न खाईंदव, इहे न खाईंदव, शुगर जी जॻह मिठे में इहे खाओ, त असां उन्हनि सां वाइदो करे ईंदा आहियूं, लेकिन उन वाइदे सां गॾु फ़ाइदो छा छा आहे उहो बि दिमाग़ में रखंदा आहियूं। त कॾहिं बि शुगर खाइण जी इच्छा बि थींदी त चईंदासीं न न न, शुगर खाइण सां इहो थी वेंदो,
त फ़ाइदो न अगरि न खाईंदासीं त इहा बीमारी थींदी ई न, ईअं वधंदो ई न, ईअं कुझु थींदो ई न। त फ़ाइदो यादि रहियो त शुगर खाइण जी इच्छा बि न थींदी। इन करे बाबा सां जो असां वाइदो कयो न, उन जे फ़ाइदे खे बि साम्हूं रखो। बाप दादा ॾिठई प्लान्स ॾाढा सुठा सुठा ठाहींदा आहिनि। बाप दादा खे पसंदि आहे। बाप दादा छा चाहींदा आहिनि? बाप दादा सिर्फ़ु हिकु शब्द चाहींदा आहिनि, हिकु शब्द आहे, सफ़ल करो, सफ़ल ठहो। जो बि खज़ाना आहिनि, शक्तियूं आहिनि, संकल्प बोल, कर्म बि आहे, कर्म बि शक्ति आहे न, इहे समय बि शक्ति आहे, खज़ानो है न। त असांजे हर खज़ाना सभिनि खे सफ़ल करिणो आहे, हर खज़ाने खे, संकल्प बोल, कर्म, सभु समय, हर सेकेंड, चाहे स्थूल धन चाहे अलौकिक खज़ाना, सभिनि खे सफ़ल करिणो आहे। सफ़लता जो सर्टिफिकेट वठिणो आहे न, सफ़लता मोड़ जो। सफ़ल करो, सफ़ल करायो, ख़ुदि बि सफ़ल करो, ॿियनि सां बि सफ़ल करायो। अगरि कोई असफल कंदा आहिनि त बोल द्वारा, शिक्षा द्वारा न। अगरि कोई असफल कंदो आहे त बोल द्वारा, शिक्षा द्वारा, बोल द्वारा, शिक्षा द्वारा उन्हनि खे सर्टिफिकेट ॾियो। बाबा चवनि था जो भी खज़ाना है उनके सफ़ल करो, चाहे स्थूल चाहे अलौकिक, सभिनि खे सफ़ल करिणो आहे। सफ़लता जो सर्टिफिकेट वठिणो ई आहे। सफ़ल करो, सफ़ल करायो। अगरि कोई असफल कंदो आहे त बोल द्वारा, शिक्षा द्वारा न, पंहिंजी शुभ भावना, शुभकामनाओं, सदा शुभ सम्मान ॾियण द्वारा सफ़ल करायो न। अगरि कोई असफल कंदो आहे त ईअं न सोचो असां उन्हनि खे सम्झाईंदासीं त सम्झंदा। बोल द्वारा, शिक्षा द्वारा न, लेकिन पंहिंजी शुभ भावना, शुभकामना ऐं सदा शुभ सम्मान ॾियण द्वारा उन्हनि सां सफ़ल करायो। सिर्फ़ शिक्षा न ॾियो। अगरि शिक्षा ॾियणी बि पवंदी आहे त क्षमा ऐं शिक्षा रूप ठही करे, क्षमा रूप ठही करे उन्हनि खे शिक्षा ॾियो। मर्सीफुल ठहो, रहमदिल ठहो। असांजो मर्सीफुल रूप अवश्य शिक्षा जो फल ॾेखारींदो। असांजो मर्सीफुल रूप शिक्षा जो फल ॾेखारींदो। जो असां शिक्षा ॾिनी न, शिक्षा सां गॾु क्षमा बि करो, रहम बि करो, त उहो फल ॾेखारींदो। ॾिसो अॼुकल्ह साइंस वारा डॉक्टर्स बि जॾहिं ऑपरेशन कंदा आहिनि त पहिरियों छा कंदा आहिनि? पहिरियों सुमाए छॾींदा आहिनि, पुठियां कटंदा आहिनि, पहिरियों ही न कटंदा। टीचर्स बि लॻाईंदा आहिनि त टिंचर बि लॻाईंदा आहिनि त पहिरियों फूक ॾींदा आहिनि, पोइ टिंचर लॻाईंदा आहिनि, है न, पोइ टिंचर लॻाईंदा आहिनि। बाबा चवनि था कि पहिरियों उहा बेहोश कंदा आहिनि, टिंचर बि लॻाईंदा आहिनि त पहिरियों फूक ॾींदा आहिनि, पोइ टिंचर लॻाईंदा आहिनि। त तव्हां बि पहिरियों मर्सीफुल ठहो, पोइ शिक्षा ॾियो त प्रभाव पवंदो। न त छा सोचंदा तव्हां शिक्षा ॾियणु लॻंदा आहियो, उहो पहिरियों ई तव्हां खां ज़्यादा शिक्षक आहिनि। त शिक्षक जी शिक्षा न मञंदो त पॉइंट्स तव्हां ॾींदा, हीअं न करो, हीअं न करो। हुननि वटि कट करण जे लाइ 10 पॉइंट्स आहिनि। इन करे क्षमा करो, न, इन करे उन्हनि खे क्षमा करो ऐं शिक्षा साथ साथ हुजे। इन 17वें वर्ष जो थीम आहे, सफ़ल करो, सफ़ल करायो।
सफलता मूर्त ठहो, सभु सफ़ल करो, डबल लाइट ठहिणो आहे न त सफ़ल करो, संस्कार खे बि सफ़ल करो। ओरिजिनल तव्हांजा अनादि संस्कार देवताए संस्कार, अनादि संस्कार आत्मा जा अनादि संस्कार इमर्ज करो। देवताई संस्कार ऐं अनादि संस्कार आत्मा जा संस्कार इमर्ज करो। उल्टे संस्कारनि जो संस्कार करो, आदि अनादि संस्कार इमर्ज करो। आदि अनादि संस्कार, पंज आदि संस्कार, पंज अनादि संस्कार इमर्ज करो। हाणे सभी जी कंप्लेन विशेष हिकु ई रहिजी वई आहे, संस्कार न बदलंदा आहिनि, संस्कार न बदलंदा आहिनि। सभिनि महिनत मुक्त जो वाइदो कयो न, सभिनि हथो ठाहियो, अच्छा इन्हनि जो फ़ोटो कढो, सभी हिकु मिंट जे लाइ पंहिंजी दिलि सां इन वाइदे खे दृढ़ता जो अंडरलाइन लॻायो। कहिड़ो दृढ़ता जो अंडरलाइन लॻाइणो आहे? कहिड़ो दृढ़ता जो? महिनत मुक्त थियणो। पंहिंजे मन खे पक्का करो। महिनत मुक्त थियण लाइ बाबा सां दिलि जो स्नेह हुजणो खपे, हर हिकु आत्मा सां स्नेह। असांखे बाबा सां स्नेह करिणो आहे, पोइ ऐं कंहिंजे लाइ बि मन में न रखिणो आहे, त ऑटोमेटिकली सर्व जो स्नेह बि ठही वेंदासीं। असांखे कंहिंजे लाइ कुझु न रखिणो आहे, सभी आत्मायूं शुद्ध आहिनि, सुठियूं आहिनि। अच्छा, सर्व चारो ओर जे सुमानधारी ॿारनि खे सदा बाप जे दिलि जी स्नेही, सर्व जी स्नेही श्रेष्ठ आत्माउनि खे सदा महिनत मुक्त जीवन मुक्त अनुभव करण वारे तीव्र पुरुषार्थी ॿारनि खे सदा वाइदो ऐं वाइदे जो फ़ाइदो वठण वारा, बैलेंस रखण वारा ब्लेसफुल ॿारनि खे सदा मौज में रहण वारे, मौज में ॿियनि खे बि राइण वारे, अहिड़े संगम योगी श्रेष्ठ भाग्य जे अधिकारी ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार, दिलाराम जे दिल जी दुआयूं स्वीकार हुजनि। यादि प्यार ऐं नमस्ते। दादियुनि सां बाबा ॻाल्हाइनि था, सभु ठीकु आहे न? सभी तव्हां माण्हुनि खे ॾिसी करे ख़ुशि थींदा आहिनि, तव्हां ऐं ॿार, बाप ऐं ॿार ॿिन्हिनि खे ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि। ॿई समान आहिनि, सभिनि जा सिकीलदा आहियो, सभिनि जो दादियुनि जा विशेष प्यारु आहे, ॾाढो प्यारु आहे। शिव जी जो निमित ठाहींदा आहिनि त तव्हां निमित ठाहिण वारनि जे मथां ज़िमेवारी बि हूंदी आहे, त स्नेह बि एतिरो हूंदो आहे। शिव जी सभी प्यार सां दुआनि सां उन्हनि जी जीवन में लिफ्ट मिली वेंदी आहे। सभिनि जे प्यार ऐं दुआनि सां उन्हनि खे पंहिंजे शरीर में अञा शरीर हले, अञा सां कमु करो। सभी दादियुनि सां विशेष प्यार आहे न। शिव जी बाबा चवनि था स्नेह शिव जी जो निमित ठाहींदा आहिनि त निमित ठाहिण वारनि जे मथां ज़िमेवारी बि हूंदी आहे, त स्नेह बि एतिरो हूंदो आहे न, है न? कोई तव्हांजी ज़िमेवारी खणे त हुन सां स्नेह बि थींदो आहे न। शिव जी सभिनि जे प्यार ऐं दुआयुनि जी हुननि जे जीवन में उन्हनि खे लिफ्ट मिली वेंदी आहे, ऐं उहे ज़िमेवारी उठाईंदा आहिनि त उन्हनि जे प्यार ऐं दुआयुनि जी उन्हनि जे जीवन में लिफ्ट मिली वेंदी आहे। तव्हां बि जो निमित ठाहींदा आहियो, मतिलबु जंहिंसां उहे स्नेह कंदा आहिनि, जंहिंजी ज़िमेवारी वठंदा आहिनि, त उन्हनि जो बि प्यारु उन्हनि खे मिलंदो आहे, उन्हनि जी बि दुआयूं दादियुनि खे मिलंदियूं आहिनि, हाणे बि मिलंदियूं आहिनि।
त वो जो जीवन में वो ॿियो अॻियां वधंदियूं आहिनि। त इहे असांजे लाइ शिक्षा आहे न। तव्हां बि जो निमित ठाहींदा आहियो न, उन्हनि खे बि लिफ्ट मिलंदी आहे, लेकिन लिफ्ट जी गिफ्ट खे क़ाइमु रखे त फ़ाइदो थी सघंदो आहे। लिफ्ट जी गिफ्ट खे क़ाइमु रखो, है न। अहंकार में न अचो। तव्हांखे लिफ्ट मिली, तव्हां ॿियनि जी मदद कई, ॿियनि तव्हांखे दुआयूं ॾिनो, स्नेह ॾिनो, तव्हां अॻियां वधो, लेकिन अहंकार में अची वेंदा त उहो क़ाइमु न रहंदो। इहे एक्स्ट्रा वरदान मिलंदो आहे कहिड़े बि। तॾहिं त दादियुनि खे ॾिसो हमेशह चईंदा आहिनि बाबा आहे, बाबा आहे, बाबा कराईंदा आहिनि, बाबा कराईंदा आहिनि। भले तव्हांखे माण्हू चए तव्हां ॾाढा सुठा आहियो, केॾो सुठो कमु कंदा आहिनि, सभु बाबा कराईंदा आहिनि, बाबा कराईंदा आहिनि। तव्हां केॾा समझदार आहियो, तव्हां ॾिसो हेॾो सुठो, सभु बाबा कराई, बाबा कराई बसि। त फ़ाइदो मिलंदो आहे। ये एक्स्ट्रा वरदान मिलंदो आहे कहिड़े बि कार्य में, ईश्वर कार्य में, व यज्ञ सेवा में जो विशेष निमित ठाहींदा आहिनि न, उन्हनि खे दुआयूं ऐं प्यार ॿिन्हिनि जी लिफ्ट मिलंदी आहे, है न। तव्हां अॼु ॾिसो कि ॿार जी बि तव्हां सुठी रीति पालना करो, है न, त भले ई ॿार अॼु सम्झे नथो, लेकिन अॻियां वञी त तव्हांखे केॾी दुआयूं ॾींदो, तव्हांजी केॾी तारीफ़ कंदो। ये तारीफ़ दुआयूं आहिनि। तीअं ई दादियुनि बि सभु बाबा जो सम्झी करे सभिनि खे पालना ॾिनी, एॾे सारे जी जीवन ठातईं, त उन्हनि खे केॾी दुआयूं प्यार मिलियो हूंदो, त उन्हनि सां उहो ॿियो अॻियां वधी वियूं। प्यार हिकु अहिड़ी चीज़ आहे जो छा खां छा ठाहे ॾींदो, है न। अॼु दुनिया में बि कंहिंखां बि पुछो कंहिंखे छा खपे त चईंदा असांखे प्यार खपे, शांती खपे, उहो बि प्यार सां ई मिलंदी। त प्यार, आत्मिक प्यार, जिस्मानी प्यार न ॾियणो आहे, चीज़ूं ॾेई करे प्यार न जताइणो आहे। हर हिक खे आत्मिक प्यार ॾियो। आत्मिक प्यार सभिनि खां श्रेष्ठ आहे, है न। त प्यार आहे न, आत्मिक प्यार जो असां हर हिक खे ॾींदा आहियूं न, उहो सभिनि खां श्रेष्ठ हूंदो आहे। अच्छा वरदान आहे, कंबाइन स्वरूप जी स्मृति द्वारा अबूर ठहिण वारा निरंतर योगी ठहो। जो ॿार स्वयं खे बाप सां गॾु कंबाइन अनुभव कंदा आहिनि, उन्हनि खे निरंतर योगी भव जो वरदान स्वतः मिली वेंदो आहे। छो जी उहे जिते बि रहंदा आहिनि, मिलन मेलो थींदो ई रहंदो आहे बाबा सां। उन्हनि खे कोई केतिरो बि बुलाइण जी कोशिशि करे, लेकिन उहे अबूर थी वेंदा आहिनि, अबूर हूंदा आहिनि। अहिड़ा अबूर ॿार जो बाप खे अति प्यारा, उहे ई निरंतर योगी आहिनि। छो जी प्यार जी निशानियां स्वतः याद। उन्हनि जी संकल्प रूपी नाखुन खे बि माया हिलाए न सघंदी। संकल्प रूपी नाखुन खे बि माया हिलाए न सघंदी। स्लोगन आहे, कारण ॿुधाइण जे बजाए हुन जो निवारण करो त दुआनि जे अधिकारी ठही वेंदो। कारण न ॿुधायो, निवारण करो त दुआयूं मिलंदी रहंदी, है न। हिन कारण ईअं थियो, हिन कारण ईअं थियो, न चलो जो बि थियो, निवारण छा कयो, तव्हां कीअं हुन कम खे कयो, तॾहिं कमु थींदो न, ऐं दुआयूं बि मिलंदियूं। अव्यक्त इशारो, आत्मिक स्थिति में रहण जो अभ्यास करो, अंतर्मुखी ठहो। अंतर्मुखी ठही ज्ञान मनन जे अभ्यास द्वारा अलौकिक मस्ती में सदा मस्त रहंदा रहो, त हिन दुनिया जी उलझनियूं पंहिंजी और आकर्षित न कंदियूं। अगरि असां अंतर्मुखी ठही ज्ञान जे मनन जे अभ्यास द्वारा, पहिरियों तव्हां अंतर्मुखी ठहो, मां आत्मा भाव जी संतान, पोइ ज्ञान जो मनन चिंतन करो, त अलौकिक मस्ती में रहंदा। हुन अलौकिक मस्ती में रहंदे वेंदा हिन दुनिया में कुझु बि थींदो रहे, ताकी हुन सां
कोई फ़र्क़ु न पवंदो, न ई तव्हां हुनजे आकर्षण में ईंदो। जीअं मिलिट्री वारा अंडरग्राउंड हली वेंदा आहिनि त ॿाहिरां जा बॉम्ब्स आदि जो असरु उन्हनि ते न पवंदो आहे। ईअं ई तव्हां अंतर्मुखी ऑलराउंडर आत्मिक स्थिति में रहण जो अभ्यास करो त ॿाहिरि मुक्ता जी ॻाल्हियूं तव्हांखे डिस्टर्ब न कंदियूं। असां बाप जी यादि में रहंदासीं ऐं बाप जी यादि में रहंदे रहंदे ई बाबा सां गॾु परमधाम में हली वेंदासीं ऐं पोइ पंहिंजी दुनिया में अची वेंदासीं, स्वर्ग में, है न। बसि मां ऐं बाबा ऐं बाबा जो कार्य पूरी विश्व खे लाइट में बाबा सां गॾु मां ॾियां थी, लाइट में ॾींदे ॾींदे हली वेंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।